कंहिं परेशान माण्हूअ जी तव्हां मदद करणु चाहियो था? अगरि हा त बसि मन में उन जे लाइ सिर्फ़ु सुठो सोचियो, चाहे उहो कहिड़ो बि हूंदो, हल्को थींदड़ लॻंदो। पूरे संसार में हिकु सारंग इहो अहिड़ो पक्षी आहे जंहिंजे जोड़ीदार जी मौत ॾिसण खां थोरी देरि खां पोइ हू पंहिंजा बि प्राण त्यागे छॾींदो आहे। अर्थात जोड़ीदार ॿई, चाहे मेल हुजे चाहे फीमेल हुजे, हिक जे प्राण त्यागींदे ॿियो बि थोरी देरि में प्राण त्यागे छॾींदो आहे। ऐं हिकु इंसान आहे जेको पंहिंजे स्वार्थ जे लाइ पंहिंजे जोड़ीदार जी जान तक वठे थो।